पेशेवराना सहाफ़त जूं ज़िम्मेवारियूं SS न्यूज़ ते ख़बरुनि जूं बहारूं। ख़बर उहा जेका हक़ीक़त ते ॿधल हुजे न कि अवां खे गुमराह करे। गुर्बत का खात्मा करता होगा। एक बार मौका दीजिए। अगर आप अपने हकूक़ के लिए नहीं खड़े हो, आप गुलामों की जिंदगी गुजार रहे हैं। और नडी वडी ख़बर ते SS न्यूज़ जी नज़र। जुर्म जे ख़िलाफ़ आवाज़ उथारण ऐं मज़लूम अवाम जो साथ ॾियण ऐं उन्हनि खे आला ऐवाननि ताईं पहुचाइण में SS न्यूज़ पंहिंजो भरपूर किरदारु अदा कयो। ये ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदा हलूं। मुसाफ़िर बस खाई निकिरी पई, जंहिंजे नतीजे में 28 ॼणा अजल जो शिकार थी विया आहिनि। सियासत खां अदालत ताईं, मुआशरे खां मईशत ताईं ऐं रांदियुनि जी ख़बर ताईं ज़िम्मेवारी सां गॾु SS न्यूज़ जे प्लेटफॉर्म तां अवाम ताईं पहुचाई वई। बेहतरीन टीम ऐं HD कैमराउनि सां गॾु बेहतरीन स्टूडियोज़ में नामवर मेज़बान ऐं सीनियर तजियाकारनि सां गॾु प्रोग्राम वधाईंदा आहिनि SS न्यूज़ जी शान। SS न्यूज़ जो कामयाब भरियो ॿियो साल जारी आहे ऐं जारी रहंदो। आया हुआसीं मेहमान बणिजी, छा हुई ख़बर अव्हां जा थी वेंदासीं। अव्हां जे साथ सां मुमकिन बणियो ही SS न्यूज़ जो कार वहिंवार। SS न्यूज़ अव्हां जो पंहिंजो न्यूज़ चैनल। हर ख़बर नए अंदाज़ में पेश करण ऐं सभ खां पहिरियां ब्रेक करण SS न्यूज़ जो आहे मिशन। SS न्यूज़ जी स्क्रीन ज़रिए अवाम खे सियासत, मईशत ऐं रांदियुनि समेत अहम तरीन ख़बरूं सभ खां पहिरियां ऐं सभ खां तेज़ पहुचायूं वयूं। आपके घर पे आपको सस्ता इलाज, सस्ती दवाई मिलेगी। बोझ जूं तबाहकारियूं हुजनि या सियासत में करप्शन, ग़रीबनि जो आवाज़ आला ऐवाननि ताईं पहुचाइण अज़म असांजो। SS न्यूज़ ते तेज़ ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे ऐं जारी रहंदो, छो त ही आहे SS न्यूज़ अव्हां जो पंहिंजो चैनल। SS न्यूज़ जो कामयाबियुनि भरियो ॿियो साल सिर्फ़ अव्हां जे नाम। हर ख़बर बेहतर ऐं नए अंदाज़ सां गॾु सिर्फ़ SS न्यूज़ ते। अव्हां जे साथ सां मुमकिन बणियो ही SS न्यूज़ जो कार वहिंवार। नामुमकिन खे मुमकिन करण मिशन असांजो, छो त मेहनत में ई अज़मत आहे। दोस्तों सलामत जो माया अली गुलमला ही आहे SS न्यूज़। सुठी वीडियोस ठाहींदा आहिनि, सिटी प्रोग्राम ॾींदा आहिनि। न्यूज़ चैनल आहे SS न्यूज़। माशाल्लाह चैनल तमामु बहितरीनु आहे, मां काफ़ी ॾिठो बि आहे। इलाही सुठो आहे, बहितरीनु आहे ऐं अहिड़ा चैनल खुलंदा रहनि। जुर्म थींदो त कानून हरकत में ईंदो। जुर्म जी दुनिया सां अव्हां खे रखंदासीं बाख़बर ऐं पहुचाईंदासीं अव्हां ताईं दुनिया जी कुन कुछ जूं ख़बरूं। हर ख़बर सच्ची ख़बर सिर्फ़ SS न्यूज़ ते।